दादू में नेशनल कमीशन फॉर ह्यूमन डेवलपमेंट (NCHD) जे मेल ऐं फीमेल उस्तादनि पारां गुज़िरियल 8 महीननि खां पगारूं न मिलण ख़िलाफ़ दादू प्रेस क्लब अॻियां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मुज़ाहिरीन दाऊद रोदराणी, अख्तर अली मरी, मंज़ूर मेणो, अफशां कोराई, सोणी बुकीरो, मोमल आराई, कोमल खासकेली, अब्दुल मजीद सोलंगी ऐं ॿियनि दायो आहे त दादू ज़िले जे 154 मेल ऐं फीमेल उस्तादनि जूं गुज़िरियल 8 महीननि खां पगारूं फिनांस खाते पारां जारी करण बावजूद अञा ताईं संदनि खे पगारूं न मिली सघियूं। 8 महीननि जो रहियल आहिनि उहे पघार ॾियनि ऐं असांखे रेगुलर कयो वञनि। असांखे ढिला रुॻी आसरा था ॾियनि, असांजूं पघारूं नथा कयो वञनि। असांखे चऊं त रेगुलर तव्हांखे डिसंबर में कंदासीं। हींअर डिसंबर खां हींअर मार्च अचण वारो आहे त बि असांखे कुझु ई कोन थियो आहे, अञा पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि ऐं असांजे हक़नि जे लाइ रोडनि ते निकिता आहियूं। असांखे पको कयो वञे। साईं, असांखे 8 महीना थी चुका आहिनि। हाणे ताज़ो सिंध गवर्नमेंट जे पॉलिसी तहत असां सिंध गवर्नमेंट में आया आहियूं। NCHD जा असां ज़िले दादू में 150 खां तक़रीबन 154 टीचर आहियूं ऐं ओवरऑल सिंध में असां 4400 खां मथे टीचर आहियूं। सो असां जूं 6 महीननि जूं जेके पघारूं आयल आहिनि उहे मथां खां रिलीज़ थी चुकियूं आहिनि फाइनेंस डिपार्टमेंट वारनि खां, हिननि खां। ऐं हिते जेको आहे सो असां लोकल इंतिज़ामिया खां ऐं ज़िले इंतिज़ामिया खां पुछा था कयूं, उहे असांखे जेके ॿुधाइनि था तव्हांजा पैसा कीअं ॿिए इदारे में विया आहिनि, वर्क्स खाते में विया आहिनि, को चए थो किथे आहिनि। असांखे को बि सही तरीक़े सां ॿुधाइण जे लाइ इंफॉर्मेशन ॾियण जे लाइ तयारु कोन्हे को। सो असां उस्ताद आहियूं। हाणे मथे महीने असां जेके ॿारनि जा इम्तिहान आहिनि, एग्ज़ाम्स आहिनि, सो असांखे हींअर ताईं 6 महीननि जी जेका आहे मंज़ूरु थियल पघार उहा बि न मिली सघी आहे। असांखे 8 महीना थी चुका आहिनि ऐं 6 महीननि जी पघार असांखे न मिली आहे। ऐं जॾहिं असांखे पैसा न मिलंदा, पघार न मिलंदी, असां अॻिते ॿारनि खे कहिड़ो तालीम ॾींदासीं। सो असां मुतालिबो था कयूं वक़्त जे हुक्मराननि खां, वज़ीर आला सिंध साहिबु ऐं जेके वसवारा आहिनि उन्हनि खां, सेक्रेटरी एजुकेशन साहिब खां, त असां जूं रहियल पघारूं जेके हुननि मोकिलियूं आहिनि उहे फिलफोर असांखे जारी कयूं वञनि त जीअं असां पंहिंजो कमु ऐं पंहिंजे स्कूलनि जो जेको आहे सो तालीम खे सही नमूने सां कंटिन्यू करे सघूं। असां सिंध गवर्नमेंट में जीअं आया आहियूं, असांखे 8 महीना थी चुका आहिनि त हीअं त 8 महीननि जो असांजूं पघारूं न आहिनि थियूं त असां एॾो परेशानी में पिया था गुज़ारियूं। उहो कंहिंखे को अहसासु कंहिंखे न आहे, छा आहे, फ़ाका कशी जी ज़िंदगी पिया गुज़ारियूं। नंढड़ा बचड़ा आहिनि ऐं 8 महीना थिया आहिनि, 6 महीननि जी पघार चवनि था रिलीज़ थी चुकी आहे। और जेका हींअर ते का ख़बर न आहे, DO ऑफिस वञो, हो चवंदा असांखे का अहिड़ी का ख़बर ई कोन्हे, न असांखे मिलियो आहे कुझु। हाणे असांखे मथां लेटर बि जारी थियो आहे, जेको सेक्रेटरी हिननि खे माना लेटर जारी कयो वियो आहे त तव्हांजी माना बजट 6 महीननि जी रिलीज़ थी चुकी आहे। हिते चवनि था ट्रेज़री में हेॾां होॾां माना हिकिड़ो परेशान कयो थो वञे। सिर्फ़ु आसरा ॾिना था वञनि, हींअर ताईं कुझु बि न आहे, न को असांखे जीअं असां सिंध गवर्नमेंट में ज़िम थिया हुआसीं त असांखे चयो वियो त तव्हांखे डिसंबर में ऐं डिसंबर जी एंडिंग में तव्हांखे असां रेगुलर कंदासीं ऐं तव्हांखे हिकिड़ो ॾींदासीं सर्विस बुक मिली वेंदो ऐं थींदो। उहो उन चए हींअर का ॻाल्हि ई कोन था कनि, का ॻाल्हि कोन्हे, कुझु बि कोन्हे। असां पंहिंजे हक़नि लाइ आहियूं। असां माना एतिरा महीना गुज़री विया आहिनि त को माना केरु असां ताउन करण लाइ तयारु न आहे। असां परेशानी इन करे असां अॼु सभु मेल फीमेल रोडनि ते निकिरी आया आहियूं। असां तक़रीबन 15 साल थी विया आहिनि असांखे NCHD में हुयासीं। सिंध गवर्नमेंट में 8 महीना असांखे थिया आहिनि। उन में 6 महीननि जूं हिननि पघारूं रिलीज़ कयूं। सो बि असां एहतिजाज कया, धरणा आयासीं, अपीलूं कयूंसीं। पोइ साईं मुराद शाह ऐं अली अकबर लिगरी तइलीम सेक्रेटरी, सरदार शाह तइलीम वज़ीर, उन्हनि इहा महिरबानी कई जो पघारूं रिलीज़ करे उन्हनि डिस्ट्रिक्ट में उमाणियूं आहिनि। हाणे डिस्ट्रिक्ट में अलाए छा प्रॉब्लम, अलाए छा मसइलो आहे, असांखे हिन महिल पघार न मिली आहे। असांजा जेके घर वारा आहिनि, ॿार आहिनि, हाणे राति ईद आहे, 27 रजब आहे। असां जेके 500 बि न आहिनि त असां पंहिंजे बचनि जे लाइ जेको आहे माना राति ईद हुन सां कीअं कंदासीं। असां चाहियूं था त असांखे जेका पघार आहे जल्दी रिलीज़ कई वञे, फ़ाका कशी खां ऐं ख़ुदकुशी खां जेको आहे सो उस्तादनि खे बचायो वञे ऐं सुठे नमूने सां असांखे गवर्नमेंट में रेगुलर कयो वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे। 8 महीननि खां असांजी पघारूं बंदि आहिनि ऐं असां फ़ाका कशी जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। जेको उस्ताद मुआशिरे जो ठाहींदड़ आहे, अॼु उन उस्ताद खे ईअं माना रोडनि ते आंदो वियो। इहो हुकूमत जो ई कमु आहे जंहिं माना असांखे अॼु रोडनि ते आंदो आहे। असांजी माना इल्तिजा आहे, असांजी गुज़ारिश आहे, असांजो माना हक़ आहे, असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। एहतिजाज कंदड़ उस्तादनि सिंध जे वॾे वज़ीर, सूबाई वज़ीर तालीम, सेक्रेटरी तालीम ऐं ॿियनि वसवारनि अख़्तियारनि खां इहो मुतालबो कयो आहे त संदनि जूं बंदि पियल 8 महीननि जूं पघारूं जारी करे संदनि जे ख़ानदान खे फ़ाका कशी वारी ज़िंदगी खां बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु दानिश खुश्क, दादू।